नाज़रीन ख़बरों मां केॾियूं एकता ॾियाठनि ॼणनि जी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। नवाब शाह जी अदालत ताहिर ज़रदारी, रहीम बिरोही, सईद ऐं ॿियनि जी ज़मानत मंज़ूर कई। दौड़ शहर में एकता रैली कढण तां 8 ॼणनि ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वियो हो। वधीक तफ़सील मालूम कयूं था बाबर वसाण खां। जी बाबर वसाण। सकाफ़ती ॾियारे ते सकाफ़ती रैली कढण जे दौर में दौड़ थाणे जे 8 कॉम्प्रेस कारकुन मथां केस दाख़िल कयो वियो। अॼु उन्हनि जी नवाबशाह कोर्ट मां जेके कारकुन आहिनि उन्हनि पंहिंजी ज़मानत जेकी आहे मंज़ूर कराए वरिती आहे। यादि रहे त दौड़ शहर में जेकी सकाफ़ती रैली निकिती हुन में जेके 8 कारकुन हुआ, जसकम बशीर खान जो तालके सदर हुयो, ताहिर ज़रदारी, रहीम बिरोही हुयो, राशिद बिरोही, मुंतज़िर भगड़, सईद अहमद ख़ासकरी समेत ॿियनि खे जेके नामज़द कयो वियो केस में। अॼु उन्हनि जेके कारकुन आहिनि उन्हनि नवाबशाह मां पंहिंजे जेके हिन नॉमिनेट कारकुन समेत 8 जेके ॿिया कारकुन उन्हनि पंहिंजी ज़मानत मंज़ूर कराए वरिती आहे। ऐं उन खां पोइ कारकुन जेके आहिनि उहे प्रेस क्लब दौड़ कोट ते उन्हनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेके कूड़ा केस आहिनि उहे असांखे सिंध जे हक़नि तां जदोजहद करण खां रोके नथा सघनि। इन्हनि चयो त भली केतिरा बि केस दाख़िल कया वञनि पर सिंध धरती जी जदोजहद जेकी आहे उहा हमेशह असांजे दिलनि में आहे ऐं उहे कंदा रहंदासीं। हिन इहो बि चयो त सकाफ़ती जेके रैलियूं उहे कढण खां पोइ सॼी सिंध अंदरि जेके क़ौमी कारकुन आहिनि उन्हनि ख़िलाफ़ केस दाख़िल कया वञनि, जेको मज़म्मत जेको अमल आहे पर इन्हनि केसनि खे मुंहुं ॾियण जे लाइ रोज़ तयार आहियूं। जी ताहिरा। महिरबानी जी बाबर वसाण।